हयाती में मां साईं के ख्वाब पंहिंजो अॼोको ॿुधायो साईं खे अर्ज़ु कयुमि त इन जो ताबीर कुझु कयुमि मां मंझंदि सुतो पियुमि पंहिंजे घर अचानक ईअं ख़्यालु आयो त मूंसां अॼु ॿ हिकिड़ा एॾियुनि वॾियुनि अज़ीम हस्तियुनि माना गादियुनि वारा माण्हू मूंसां शरीक था थियनि अॼु मूं ते शफ़क़त जो हथु रखंदा उन्हनि में हज़रत साईं सिराज अहमद शाह अमरोटी हज़रत साईं अब्दुल क़यूम हाले जवी मुझे दिल ते थोड़ो ये बार पे पे यार मां इन जे लायक त कना त अॼु इहे मूंसां शफ़क़त एतिरी करे मुंहिंजे प्रोग्राम में ईंदा बहरहाल मां ईअं सोचियुमि पियो त मूंखे निंड अची वई त निंड में बि इहो ई वाक़ियो मां ॾिठुमि पियो त महफ़िल में आयो आहियां साईं सिराज अहमद शाह बि आहे साईं अब्दुल क़यूम अॼोकी ॻाल्हि कयो साईं अब्दुल क़यूम बि आहे मां शेर शुरू कयो शेर कहिड़ो चयुमि मूंखे ज़हन ते अची वियो बैतुल मुक़द्दस जी ॻाल्हि त कॾहिं त अमरोटी रहमतुल्लाह अलैह कच्ची मस्जिद जे लाइ जान जो नज़रानो ॾियण जे लाइ तयार हो मुरीदनि समेत उहा मस्जिद निशानी अॼु ॾींहं हिते मौजूदु आहे विच वाह में बैतुल मुक़द्दस वही हली असां कुझु न कयोसीं इहो ज़हन ते आयो मूंखे निंड हाणे इहा निंड आहे उहो जाॻा पियो जो इहो ॻाल्हि सोचियमि फौरन निंड अची वई हीअ ॻाल्हि ॾाढो अची वई मां भला तव्हांखे सुर सां उहो बि शेर ॿुधायां मां उन ई निंड में हिननि बुज़ुर्गनि जे ॾाढो शेर पढ़ियुमि कहिड़ो शहर अमरोट जो हर बण उकीरुनि खे उथारे थो शहर अमरोट जो हर बण उकीरुनि खे उथारे थो दुनिया में आलमी इस्लाम अॼु हज़रत खे सारे थो इहो सुर में चयुमि निंड में कबर जे पाक पिंजरे में सुतल आ जवान हसरत सां कबर जे पाक पिंजरे में सुतल आ जवान हसरत सां अखियूं ॻाढ़ियूं कयूं बैतुल मुक़द्दस ॾे निहारे थो अञा इहो चयुमि पूरो कयुमि त मां ॾिठुमि त क़ब्रिस्तान में मौजूदु आहे हिकिड़ी क़बर मां ईअं थोरो खुली पई ॾिठुमि त हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन क़बर मां उथिया अॼु जी ॻाल्हि साईं जन उथिया पर साईं जन जे चेहरे ते थोरो वरी ईअं कपिड़ो ठाहे मां क़बर जे पेरांदीअ ॾांहुं बीठो साईं जन क़बर खां निकिरी करे फौरन ओलह मुंहुं करे नमाज़ शुरू कई मां ईअं ॾिसंदो रहियुसि अञा ॾिठुमि त वरी पेरनि ॿी क़बर हुई ॾिठुमि त उन मां को साथी उथी पियो उहो थियो त उहो टकड़ में हली करे साईं जे सॼे पासे न बीठो ॼण त इमाम साईं थियो उहो मुक़्तदी थियो उन बि नमाज़ शुरू करे ॾे मां बीठो ॾिसां थो खट हुई विच ते जीअं ॾखिणे पासे ॾांहुं मैयत खे लाहिबो आहे खट रखबी आहे उहा खट जो नक्शो मुंहिंजे ज़हन ते बीठो आहे मां ईअं निहारियां पियो त किरात कयूं उहा मां न ॿुधी रुकू कयूं सजदे में जेॾी महिल विया त मूंखे जाग थी वई मां हैरान थी वियुसि अलाह जी कुदरत आहे अॼोकी ॻाल्हि टाइम ॾिठुमि त इहो हिकु वरी 35-36 मिंट थिया अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शला उन्हनि जी निस्बत जीअं क़ाइमु रखी ऐं अॻिते बि क़ाइमु रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए हे मामूली शयूं न आहिनि इन्हनि पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी इज़तूं अल्लाह जे रसूल जी इज़त जे मथां क़ुर्बान कयो इहो हज़रत अमरोटी हो इहो हज़रत हम्मादुल्लाह हाले जवी हो इहो हज़रत हाफ़िज़ महमूद असद हो इहो सैयद मोहम्मद शाह अमरोटी हो इहो हज़रत साईं अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह हो अॼु असां में न आहिनि कल्ह हुया मूंखे एज़ाज़ आहे इन ॻाल्हि जो बि त मां इन्हनि अलाह वारनि ॾाढो शेर पढ़िया उन्हनि बि मूंखे प्यार ऐं मोहबत सां नवाज़ियो अलाह खां दुआ थो कयां त अॻिते बि अलाह ताला खे मुंहिंजी पार आहे बहरहाल इहे ॻाल्हियूं थींदियूं त तमामु घणियूं थींदियूं मूंखे शेर बि घणा लिखी ॾिना अथऊं कुझु पंहिंजी सिफ़ारिश बि कई अथऊं त कुझु पुराणनि दोस्तनि जी फरमाइश बि आहे उहो तमामु अॼु खां 40 साल अॻिते